नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो ऐं बरपासे जे इलाइक़नि में बरसाति खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरीश केबीसी। जी नाज़रीन अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां खिप्रे ऐं खिप्रे जे आसपास में मानसून जो जेको हवाऊं आहिनि उहे दाख़िल थियण खां पोइ अॼु हींअर बारिश थी आहे, मौसम सुहानो थी वियो आहे, ख़ुशगवार थी वियो आहे। जेके सियाह आहिनि उन्हनि जो मुख़्तलिफ़ तरफ़ वञण जी रवानगी आहे ऐं उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जंहिंमें अछड़े थर जा कुझु जेके ढंढूं आहिनि उते घुमी इंजॉय करे रहिया आहिनि। उन खां गॾोगॾु जेके खिप्रे जा शहरी आहिनि उहे बि अॼु इंजॉय करे रहिया आहिनि। समोसा आहिनि, कचौरियूं आहिनि, बर्गर आहे, बिरयानी आहे, उन जी बि ख़रीदारी में वाध थी वई आहे। उन्हनि जो हीउ चवणु आहे त अलाह साईं जी जेका रहमत आहे उहा बरसी वई आहे ऐं जेको गर्मी जो जेको ज़ोर उहो बिल्कुलु टुटी वियो आहे। हाणे थधी हवाऊं शुरू थी वियूं आहिनि। अहिड़ी अगरि रहमत बरसंदी रहे ऐं अहिड़ो मौसम हूंदो रहे त असीं हमेशह सुखिया हूंदासीं ऐं रहंदासीं ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ दुआ घुरंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।